सुहिणी सिंध 2.0 ते लॉन्च कयो वियो सिंधी कूल, जिते मिली रही हुई सिंधी लर्निंग किट। आख़िर इन सिंधी लर्निंग किट में छा आहे ऐं तव्हांखे कीअं मिली सघंदी आहे, सॼी ॼाण जे लाइ ही वीडियो एंड ताईं ज़रूर ॾिसो। थाणे शहर में अॼु वई सुहिणी सिंध, जिते हिकिड़ो वॾो अट्रैक्शन रहियो सिंधी कूल। सिंधी कूल हिकु इनोवेटिव नए ज़माने जो सिस्टम आहे, जंहिं करे छॾियो आहे सिंधी सिखणु बिल्कुलु आसान, मज़ेदार ऐं ॼण त काई रांद। हिन मेले में सिंधी कूल जे स्टॉल खे मिली वॾनि संतनि जी आसीस ऐं केतिरनि ई वॾनि कलाकारनि ऐं मशहूर हस्तियुनि हिन कम खे साराहियो। सिंधी कूल जे लर्निंग किट सां कोई बि माण्हू सिर्फ़ 10-15 ॾींहंनि में सिंधी सिखी सघंदो आहे। सिंधी लर्निंग किट में आहिनि सिंधी टॉकिंग कार्ड्स, जंहिंमें सिंधीअ जा 52 अखर ऐं 1 खां 10 नंबर आहिनि। तव्हां इहे सभु कार्ड्स मोबाइल कैमरा जे मदद सां ॿुधी सघो था। हिन में आहे सिंधी मश्क कॉपी, जंहिंमें तव्हां सिंधी लिखण पढ़ण जी प्रैक्टिस भी करे था सघो। हिन में आहे सिंधी स्नेक्स एंड लैडर्स रांद, जंहिं ज़रिए तव्हां सिंधी नंबर रांद कंदे सिखी सघो था। रेडियो सिंधी जो फ्रिज मैग्नेट, जंहिंखे स्कैन करण सां तव्हां 10 सिंधी स्टेशन 24 कलाक दुनिया जे कंहिं बि कुंड में ॿुधी था सघो। इहा सिंधी लर्निंग किट तव्हां सिंधी बाज़ार जे वेबसाइट तां अॼु ई ऑर्डर करे सघो था। फ्री होम डिलीवरी जो ऑफर भी हली रहियो आहे। अचो त सिंधी ॿोलीअ खे घर घर में पहुचायूं ऐं असांजे ईंदड़ जनरेशन खे सिंधी ॿोलीअ जी मिल्कियत वरसे में ॾियूं। जय झूलेलाल।